संगत ही वीडियो 27 तारीख़ जी आहे। बरसात सबब तव्हांजो भाउ बि परंपरा पूरी करण खां बचंदो रहियो, पर अॼु नेठि वरी बि परंपरा पूरी करण लाइ हाजी शाह जी दरगाह ते अची पहुतो, जिते पहिरियां खां ई संजराणी बि रोज़ पाणी भरियो पिए। सो तव्हांजो भाउ बि थोरो इंतज़ारु कयो ऐं वारो मिलण खां पोइ पाणी भरे अची घर पहुतो। वञी कपिड़ा वपड़ा बदिली करे तयारु थी सुबुह वारो नाश्तो कयुमि त भाइटनि ऐं भाणेजनि बि अची ज़िद कयो। सो खेनि रांदि खेॾण जे लाइ मथे छित ते छॾे अची वापसि फ्रिज चेक कयुमि त बर्फ़ बि कोन हुई। नेठि भाणे जे महमून जे घर वञी जितां बर्फ़ खणी अची दुकान ते पहुतसि त पंखो बि हलण खां इनकारी हो। नेठि किरोना वायरस मिस्त्री, पोइ मूं वारो कैमरामैन गोपाल दास, वरी राणू मिस्त्री बि ज़ोर आज़मायो, पर पंखे पंहिंजी असलियत ॾेखारींदे हलण खां अंगूठो कढी ॾिनो। तेसीं ताईं हिकु मोमिन अची न्याज़ जे चांवरनि जी थैली ॾिनी, जंहिंखे तव्हांजे भाउ किरोना वायरस मिस्त्री, खुदा ने माची ऐं धिंगाणे बोज़ार खां आयल प्यारे दोस्त अब्दुल अज़ीज़ कासकेली गॾिजी रगड़ो ॾिनो। बहरहाल पंखो बि पंहिंजी असलियत ते क़ाइमु हो। नेठि किरोना वायरस मिस्त्री जी दुकान तां हिकु गैराज जो पखो खणी गुज़ारो करणो पियो। जॾहिं त हींअर मोहरम शरीफ़ जे महीने में न्याज़ ऐं सभीलनि तां असुल ढहो आहिनि, सो वरी बि हिकु ॿिए मोमिन अची शरबत वारी, जेका ॻाढ़े गिलास में साए रंग वारी सबील तव्हांजे भाउ खे थधी ऐं मिठी हुजण करे ॾाढी वणी।